सवाल कयो आहे जावेद जखरानी। उदो चए त जूता पेरनि में हुजनि नमाज़ जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चप्पल जेकॾहिं पाक आहे त उन्हनि खे पाए नमाज़ पढ़णु जाइज़ आहे, इन में को बि हर्ज न आहे। पर जेकॾहिं नापाक आहे त पोइ उनखे पाए नमाज़ अदा करणु जाइज़ न आहे। पर जेकॾहिं उहे नापाक आहिनि त उन जे मथां बि जेकॾहिं पढ़े थो, पाए नथो बल्कि मथां बि पढ़े थो त पोइ नमाज़ जाइज़ आहे। जीअं इब्न माजा जे अंदरि हदीस मुबारक आहे, हज़रत अमर बिन शुएब उहो पंहिंजे वालिद उहो पंहिंजे ॾाॾे रज़ियल्लाहु ताला अन्हु मजमईन खां रिवायत करे थो। उन चयो त राई तो रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली हाफ़ियन व मुतनअलन। मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो त पाण कॾहिं जुती पाए नमाज़ अदा फ़रमाईंदा हुया ऐं कॾहिं बग़ैर जुती जे पढ़ंदा हुया। इन मां मालूम थियो त जुती सां बि नमाज़ अदा करणु जाइज़ आहे। ऐं बहर राइक जे अंदरि आहे त वलो काम अलन निजासते वफ़ी रिजलैहि नअलाने औ जौरबाने लम तजुज़ सलातहू। चए थो त जेकॾहिं जुती पाए निजास जे मथां बि नमाज़ अदा करे थो त नमाज़ जाइज़ न आहे। लिअन्नहु काम अला मकानिन नजसिन, हिन करे जो पलीत जॻह ते बीठो आहे। वलो इफ़्तरश नअलैहि वक़ाम अलैहिमा जाज़त सलातो। पर जेकॾहिं जुतियुनि खे विछाए उन जे मथां बीही करे नमाज़ अदा करे थो त नमाज़ थी वेंदी। इन मां मालूम थियो त जेकॾहिं जुती पाण पलीत आहे त नमाज़ उन में न थींदी, जेकॾहिं उहा पाक आहे त नमाज़ उन में थी वेंदी। पर जेकॾहिं ज़मीन पलीत आहे उन जे मथां जुती पाए नमाज़ अदा करे थो त नमाज़ न थींदी। पर जेकॾहिं लाहे ऐं उन जे मथां बि नमाज़ अदा करे थो त इन में को बि हर्ज न आहे, नमाज़ जाइज़ आहे। पर रही ॻाल्हि त मस्जिद में जुती पाए अचणु जाइज़ आहे या न, उन जे लाइ अर्ज़ु आहे त मस्जिद में जुती पाए अचणु जाइज़ आहे जेकॾहिं उन ते का गंदगी लॻल न आहे, न वरी को उन में मिटी वग़ैरह लॻल आहे जंहिंसां तलवीस मस्जिद लाज़िम अचे। हिन करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम मस्जिद में जुती पाए ईंदा हुया, जीअं हदीस मां पहिरीं गुज़रियो। पर दौर हाज़िर जे अंदरि बहितर तरीक़ो इहो आहे त जुती न पाए, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक जे अंदरि मस्जिद खे फ़र्श लॻल न हूंदो हुयो, कच्ची हूंदी हुई ऐं उन ते कालीन वग़ैरह विछायल न हूंदा हुया। हिन दौर में मार्बल लॻल आहे, कालीन लॻल आहे, इन जे करे जुती पाए अचण सां मिटी या मेर लॻण जो अंदेशो आहे, यानी तलवीस मस्जिद जो अंदेशो आहे। इन जे करे मुनासिब इहो कमु न आहे। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे त इदा ख़शिय तलवीस फुर्शिल मस्जिद बिहा यम्बगी अदमहू। पाण फरमाईनि था त जेकॾहिं मस्जिद जो फ़र्श तलवीस थियण जो अंदेशो आहे, यानी उन जो मेरो थियणु, मिटी हणो थियणु या नापाक थियण जो अंदेशो आहे त उन सूरत में बहितर आहे त जुतियुनि खे लाहे पोइ मस्जिद में दाख़िल थिजे। वइन कान ताहिरन, अगरची उहे पाक हुजनि त बि मस्जिद में पाए न अचे। वअम्मल मस्जिदुन नबवियो फ़क़द कान मफ़रूशन बिल हसा फ़ी ज़मनिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में मस्जिद जे अंदरि फ़र्श न हुयो बल्कि पथरियूं विछायल हुयूं, यानी कच्ची ज़मीन हुई। इन जे करे उन में जाइज़ हो बख़िलाफ़ ही फ़ी ज़माने न, छो जो हिन दौर जे अंदरि उर्फ़ आम में इहो मुनासिब कमु नथो लॻे, छो जो मस्जिद जे अंदरि वधीक एहतमाम कयो वियो आहे कालीननि जो ऐं मस्जिद में टाइल वग़ैरह लॻाई वई आहे। इन करे बहितर कमु इहो न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।